हैदराबाद में समाजी तंज़ीम तरफ़ां हारियाणियुनि ऐं आबादगारनि खे पाणीअ जी विरछ ऐं ॿियनि सहूलियतुनि बाबति आगाही ॾियण लाइ ठेठर प्रोग्राम मुनक़द कयो वियो। हैदराबाद बाराड़ी जे ॻोठ सूमार सांध में मुनक़द कयल ठेठर प्रोग्राम में मक़ामी फ़नकारनि खाको पेश करे ॻोठाणनि खे संदनि हक़नि बाबति ॼाण ॾिनी। हे जल्द वन ॾेखारण लाइ कोन ठाही अथऊं तंज़ीम, ए पाणीअ जे मसइलनि खे हल करण लाइ ठाही अथऊं चरिया। ऐं ॻोठ जा जेकर ॿिया बि के मसइला थिया त इन तंज़ीम जे ज़रिए हल कंदासीं। हाओ प्रोग्राम में मक़ामी हारियाणियुनि आबादगारनि ऐं समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। असांजी माना रोज़ी आहे पाणी असां वटि आहे ई कोन। सखरपुरा जी पुछड़ी आहे ऐं तंहिं करे पाणी तमामु असां वटि घटि आहे। काफ़ी अहिड़ा मसइला आहिनि, मिसाल तौरु जंहिं अक्रम वाह जेको वहे थो जिन मां ही ॻोठाणा आया हिते या वाटर कोर्स जिन मां पाणी ही इस्तेमालु कनि था, इहो त काफ़ी अरसे खां हिन जी का मरमत कोन थी आहे। हिकिड़ो ॾिठो वञे त वाह जेका आहिनि उन जा किनारा कचा थी विया आहिनि, उनजे करे काफ़ी ॻोठनि में असां अहिड़ी हालत ॾिठी त उते पाणी एॾो सिम थी वियो जेको माण्हुनि जूं जेके ज़मीनूं आहिनि सिम जे करे तबाह थी वियूं आहिनि। ऐं किथे वरी ईअं थो ॾिसजे त जेको पाणी आहे उहो सफ़ा मिले ई कोन पियो। पाणी जेको आहे सो एॾो खारो आहे, एॾो ख़राबु पाणी आहे। तव्हां ॾिसंदो साई जूं बीमारियूं, स्किन जूं डिज़ीज़िस ऐं उन खां अलावा गुर्दनि जा मसइला हिते इलाही माना तकलीफ़ आहे उन्हनि खे। पाणी कोन थो अचे अक्रम वाह मां, असां ॾांहुं त कोन थो अचे को पाणी सुठो कोन थो मिले। या असांखे अहिड़ी तालीम कोन्हे का, पोइ ॿनिनि में इहा आबादी ॾिसो पिया सुञ लॻी पई आहे, मिटी पई उॾा में। समाजी तंज़ीम तरफ़ां पेश कयल ठेठर मां हारियुनि ऐं आबादगारनि खे सबक़ हासिल करे खेनि फ़ाइदो हासिल करणु घुरिजे। कैमरामैन एजाज़ रिंदा सां गॾु गुलाम फरीद लाखो, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।